यो सच है मुझे दिल जी रानी। कानून है दुनिया की नजर में को कातिल है। खेस विसारे छड़ ऐं मुझे यारी के कबूल करे वठ। मुखे कैद करे तू छा तो समझी त आऊं तुंजी थी विनम। गलत फहमी आ तुंजी। आऊं सिर्फ हैदर जी आया आई हैदर जी रंदम। गलत बिल्कुल गलत पे करी। तुंजी इजाजत हैदर जो सिर कढंदी ऐं तुंजो भी। मुखे मरण का डप कोने नवाब खान। तू ढिज अला खा ढिज तू। हुनन माण्हुनि जी बददुआवन का बच नवाब खान जेके तो वट कैदन। मुखे आई हुनन मजलूम कैदियन के हैदर खान बचाइण जरूरी दो। जे कॾहिं आशिक पुट हिते आयो हितां खां ज़िंदा कोन मोटंदो। बहितर थींदो उनखे विसारे छॾ ऐं मुंहिंजे प्यार खे क़बूल करे वठ। अड़े रखेली सही पर राणी करे रखंदो साईं। कन खोले ॿुधी छॾ नवाब खान। आऊं कल भी हैदर जी हुयसि ऐं अॼु भी हैदर जी आहियां। ही आहे तुंहिंजे गुस्ताखीअ जो जवाबु। बाक़ी आऊं ॾिसां थो कीअं कोन थी मञी।
कमाल ये खबर कम थी वियो रहीस तो अरे सूबेदार जो कम लाहे छॾियोसीं अंजाम ते पहुची वियो भलो थियो ॾाढो भलो थियो कमाल सफ़ा कमाल करे सुभाणे राति जो अचिजां देर सां मुंहिंजी दावत ते हा ज़रूरु अचिबो तव्हां खाइण पीअण जो बंदोबस्तु करे छॾिजो हा हा भले हिकिड़ो शिकार थी वियो हाणे ॿिए जे पोयां लॻी वञ हा रईस उन जो बि कमु लाहींदासीं तव्हां को फ़िक्र न करियो जंहिंजे पोयां चिणगीअ जी बाहि तंहिंजो आसरो ई छॾियल आहे यह हकीकत है जी साईं जी हाणे इहो क्लियर थी चुको आहे त SHO शिराज खान खे बहादुर खान जे टोले शहीद कयो आहे तव्हांजे वाल साहब जी मर्डर केस में नवाब खान ई मुलविस आहे असां पाण मां तव्हां ते FIR दर्ज करे छॾी आहे मूंखे इहा इतला मिलिया त शहर जे पी जुड़ियल खे नवाब खान जे पुट ई क़तल करायो आहे असां पाण मां तव्हां ते FIR दर्ज करे छॾी आहे साईं SHO साहब बहादुर खान जा धाड़ेल कमाल चिंगी सां बि वेझा तालुकात आहिनि इंफॉर्मेशन मिली आहे त बहादुर खान जा धाड़ेल कमाल चिंगी सां वेझा तालुकात आहिनि कमाल जी तलाश आहे असांखे उन जे सिर ते नाम मुक़ररु थियल आहे अच्छा तक़रीबन घणा माण्हू हूंदा बहादुर खान खे पंहिंजे मिलियल साईं 40-50 खनि माण्हू हूंदा हुननि ज़ालुनि त असांखे तबाह करे छॾियो हाणे तव्हां असांजी जेका मदद करे सघो इन ख़ौफ़ सभु कंहिं थाणे ते कोन वियासीं त मतां बाबे जे खून में मूंखे गिरफ़्तार कयो वञे SHO साहिबु आऊं भला पंहिंजे पीउ जो खून छो कंदुसि साईं हाणे मदद लाइ सिधो तव्हां वटि आया आहियो ज़रूरु मदद कबी ही न सिर्फ़ तुंहिंजे पीउ जे क़त्ल में मुलविस आहिनि पर असांजे हिकु फ़र्ज़ शनास SHO शिराज खे बि हिननि ई शहीद कयो आहे हैदर खान हाणे हिननि सां घटि कोन थींदी परे परे खान को सलाम अलैकुम परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले सन थोरो बेझिया खणी अखी मिला थोरो बेझिया खणी अखी मिला परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले सन परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले सन थोरो बेझिया खणी अखी मिला थोरो बेझिया खणी अखी मिला मेहरबानी दोस्तों जी कना साथ उस्ताद कबो खान मर उमेद अली मर मेहर खान साहब से पप्पू खान मर आई सरवर मर मेहरबानी गाले अन्ना थी नवा ओके असामा तपसी नवा फरमाइश है दीन मोहम्मद मल्ला जावेद अली मल्ला ऐं मंजूर अली राहू अशरफ अली कुंभर शाहिद अली खान मल्ला अहिड़ी त ॻाल्हि अञा थी नवा तोखे असां मां तपसी नवा छाल वती को बहिड़ो बना कई का असां ग़लती नवा परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले उस्ताद अकबूट हिन मवाली खे सुञाणे थो घणो सुञाणो तो उन्हनि खे उन ॾींहुं पाण खां भॼी विया परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले परे परे खान को सलाम अलैकुम इहा का सुठी न गाले पर अॼु केॾां वेंदा चङो वक़्तु तुंहिंजे खे कर सरकारी महिमान
वॾा असां मलंगनि खे सरकारी महिमान करे छा कंदो? बेलियूं ज़ादा कबूट तव्हांखे खर्ची पाणी करायूं था, छॾियो असां मलंगनि जी पचर भला। जेतिरो जल्दी कराईंदे खर्ची ओतिरो पाण में वेंदासीं पर्ची। चङो वॾड़ा को जुगाड़ो सुगाड़ो करे थो अचां, तेसी मेरे मलंग यारनि जी पार थो जिनी बाबल। जनाब अलीगुल खान बलाल, इसाक शाह, अली अकबर लुंड ऐं हाजी मीरल खान जरदारी, मोहम्मद शरीफ खान बलाल, हनीफ खान खासकेली, सुहेल आराई, मुस्तफा जरदारी, अली हसन खान जरदारी ऐं शफीक आराई, अजीज चांडियो, गुलाम। असां मलंगनि जे मथां निवड़त कंदे त अहिड़ा ऐश कंदे ऐश। अहिड़ी त ॻाल्हि अञा थी न तोखे असां मां त पुछी न।
पहुंचंदासीं या मुंहिंजी भुल आहे। बहादुर खान खे अञा मारण वारो को पैदा ई न थियो आहे। हैदर खान तुंहिंजो एॾो दिमाग़ ख़राब तो निंडो असांजो आराम करे हर कलमो मरण लाइ तयार थी